बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मोहम्मद अली गांगुरो, चेयरमैन ऑल सिंध यूनिवर्सिटीज़ एम्प्लॉइज़ फेडरेशन। उथो त जंग जोटियूं हराम खोर शूम सां, वॾो पियो इनकलाब अचे वॾे कंहिं धाम धूम सां। जियूं त जुंग थी जियूं, मरूं त मुड़स थी मरूं, वधूं त वाव थी वधूं, हलूं त बसि हलिया हलूं। घणई ॾींहं हिननि कयूं असां सां कूड़ियूं अटकलूं। सुभाणे पैरामेडिकल यूनिवर्सिटी जा मुलाज़िम उतां जे वाइस चांसलर प्रोफेसर गुलशन मेमण जे ख़िलाफ़ उन जे ॾाढ जबर ज़ुल्म ऐं इलेक्शन जी इजाज़त न ॾियण जे ख़िलाफ़ तमामु वॾी रैली कढी रहिया आहिनि, जेका रैली सुबुह जो पैरामेडिकल यूनिवर्सिटीअ खां वठी डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब ताईं ईंदी ऐं उन में उतां जूं यूनिवर्सिटियुनि जा मुलाज़िम, क़ाइदे आवाम यूनिवर्सिटी जा, शहीद बेनज़ीर जनरल यूनिवर्सिटी ऐं वेटनरी सकरन यूनिवर्सिटी जा मुलाज़िम हूंदा ऐं ॿियनि यूनिवर्सिटियुनि जा पिणु उहिदेदार उन में शिरकत कंदा ऐं असां इन जी हिमायत करियूं था। ऐं असां गुलशन मेमण साहब खां पुछणु था चाहियूं त हीअ जॾहिं पंहिंजा हक़ घुरनि था ऐं हक़ घुरण लाइ पंहिंजे तंज़ीमुनि जी इलेक्शन कराइणु चाहिनि था त तव्हां कहिड़े कानून तहत उन्हनि खे रोके रहिया आहियो। ऐं उन खां पोइ नवाब शाह यूनिवर्सिटी जे MPA MNAs मोहतरम साईं गुलाम कादिर चांडे साहब खे, अली हसन ज़रदारी साहब खे ऐं फरियाल टारपुर साहिबा खां मुतालबो करियां थो ऐं उन्हनि खे गुज़ारिश करियां थो त महिरबानी करे हिते जेके बि मुलाज़िम आहिनि नवाब शाह यूनिवर्सिटियुनि में, उहे तव्हांजा वोटर आहिनि ऐं पाकिस्तान पीपुल्स पार्टी जा मेंबर आहिनि ऐं तव्हांजा पंहिंजा आहिनि। महिरबानी करे इन्हनि वाइस चांसलरनि ते क़दम खणो ऐं अॻिते लाइ इन्हनि खे को बि टेन्यूअर न ॾियो जेके तव्हांजे पोरियतनि खे तंग कनि था। क़ाइदे आवाम यूनिवर्सिटी में बि इहो सिलसिलो आहे ऐं मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटियुनि में बि इहो सिलसिलो आहे। उन जे करे असां इन्हनि सां गॾु आहियूं। जेकॾहिं असांजे इन्हनि यूनिवर्सिटियुनि में इलेक्शनूं न थियूं त असां उन्हनि वाइस चांसलरनि जो घेराव कंदासीं ऐं असांखे ख़बर आहे त जिन खे अॻियो पीरियड मिलणो आहे, किन खे 2 महीना आहिनि, किन खे महीनो आहे, त उते असां उन्हनि जी रुकावट कंदासीं ऐं असां कराची ताईं प्रेस क्लबनि ताईं वेंदासीं ऐं सॼी सिंध में गुलशन मेमण जे ख़िलाफ़ ऐं ॿियनि वाइस चांसलरनि जे ख़िलाफ़ आवाज़ उथारींदासीं जेके असांजे मुलाज़िमनि खे इलेक्शनूं नथा कराइण ॾियनि ऐं उन्हनि खे तंग कनि था। हीअ कूक सन्हेवार खंजर खां तिखी आहे, हीअ फूक थधी हीर ओथर खां थधी आहे, हीअ वहमनि जे मुक़ामनि में सुतल आहे अञा, जे ही क़ौम उथी पई त पोइ महशर खां ॾिंगी।